पीटीआई जे चेयरमैन इमरान ख़ान ऐं आयला मलिक जी मुबैना ऑडियो कॉल लीक थियण ते क़ौमी असेंबली जी अॻूणी मेंबर सुमेरा मलिक बि पंहिंजी भेण आयला मलिक जो दिफ़ा करण लाइ मैदान में अची वई। सुमेरा मलिक पंहिंजे ट्वीट में चयो त हूअ आयला मलिक बाबति जारी कयल जाली ऑडियोज़ जी सख़्त मज़म्मत करे थी ऐं सुप्रीम कोर्ट खां सख़्त नोटिस वठण जो मुतालबो करे थी। हुन चयो त जाली ऑडियोज़ ऐं वीडियोज़ जो कारोबार बंदि कयो वञे, ॿी सूरत में कंहिं बि घर जी इज़त न रहंदी। हुन चयो त हक़ीक़त इहा आहे त अवाम हिन हुकूमत खां बेज़ार आहे, जंहिं सबबि हुकूमत अवाम जो ध्यानु हटाइण लाइ ऑडियोज़ ऐं वीडियोज़ जो बुज़दिलाणो कारोबार शुरू करे छॾियो आहे। आयला मलिक मुबैना ऑडियो कॉल लीक थियण ते चयो आहे त जंहिं तरह मुंहिंजूं जाली ऑडियोज़ रिलीज़ कयूं वयूं, मरियम नवाज़ जूं असुलु आयूं त पोइ छा थींदो। हुन सोशल मीडिया वेबसाइट ते इमरान ख़ान सां लीक थियल ऑडियो कॉल जो इल्ज़ाम नून लीग ते लॻाईंदे चयो, माज़ी में बि नून लीग मुंहिंजी भेण सुमेरा मलिक ते बेबुनियाद ऐं मुनाफ़िक़त वारा इल्ज़ाम हया आहिनि।